अलैहि। अल्लाह ताला जल्ल जलालु अमन वालू पांजे पाक कलाम इरशाद फरमायो, लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफ़ुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमता व इनका फरमायो बिला शको शुबा अल्लाह ताला जल्ल जलालु अमन वालू ईमान वारन जे मथा एहसान फरमायो। कजे मथा सभई गॾिजी चओ, लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना, बेशक अल्लाह ताला ईमान वारन ते एहसान फरमायो। तवां असां जेकॾहिं गौर कंदासे तो कुरान करीम में अल्लाह ताला पांजी तारीफ बयान फरमाई आ, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सबई तारीफ अल्लाह पाक जे लाए, ओ अल्लाह पाक जल्ल जलालु अमन वालू जेको सभनी जहानन वारन जो पालींदड़ा। रब्बिल आलमीन चो, रब्बिल इन आलमीन में सब अची विया। यहूदी इन में, नसारा इन में, मुनकिर इन में, मुनाफिक इन में, मुशरिक इन में, मञण वारा इन में, न मञण वारा इन में, आबिद ज़ाहिद इन में, गुनहगार काफर सभी इन आलमीन में अची विया। अल्लाह ताला फरमाईंदो आहे, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, मां सभनी जहानन वारन जो रब आहियां। रिज़्क़ ॾींदो आहियां त सभनी खे ॾींदो आहियां, हवा घुलाईंदो आहियां त सभनी जे लाइ घुलाईंदो आहियां, बरसात वसाईंदो आहियां त सभनी जे लाइ वसाईंदो आहियां, फसल पैदा कंदो आहियां त सभनी जे लाइ कंदो आहियां, सिज खे उभारींदो आहियां त सभनी जे लाइ उभारींदो आहियां, चंड जी रोशनी मोकिलींदो आहियां त सभनी जे लाइ मोकिलींदो आहियां, मौसमूं तब्दील थींदियूं आहिनि त सभनी जे लाइ थींदियूं आहिनि। अल्लाह ताला फरमाए थो, मां सभनी जो रब्बुल आलमीन आहियां। इहे को नथो चवे अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल मुमिनीन, सबई तारीफूं अल्लाह पाक जे लाइ जेको रुगो मोमिनन जो रब आहे, चवे थो त न मां रब्बुल आलमीन आहियां। रब्बुल मोमिनीन न, इएं बि कोन थो फरमाए अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल मुस्लिमीन, मां रुगो मुसलमाननि जो रब आहियां। न अल्लाह ताला फरमाए थो, मुंहिंजो शान आहे मां रब्बुल आलमीन आहियां। मुझा दादरी भई नेमतूं सॼे जहान खे ॾींदो आहे, इनाम सॼे जहान खे ॾींदो आहे। मञण वारनि खे रब इनाम इकराम ॾींदो आहे, न मञण वारनि खे ॾींदो आहे, फर्मा बरदारनि खे ॾींदो आहे, बेफरमाननि खे ॾींदो आहे। ऐं चवे बि थो रब्बुल आलमीन आहियां, पर हिन आयत में चवे थो त लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन। रब्बुल आलमीन हुजण मुंहिंजो ॿी ॻाल्हि आहे, पर जेको मां एहसान कयो आहे सो आलमीन ते न कयो आहे, मां रुगो मोमिनीन ते कयो आहे। वो मोमिनन ते एहसान अल्लाह ताला कहिड़ो कयो, हवा घुलाइण उहा सभिनि जे लाइ, मींहुं वसाइण सभिनी जे लाइ, फसल पैदा करण सभिनी जे लाइ, खीर पुट धन दौलत सभिनी जे लाइ, पर उहा कहिड़ी नेमत आहे जेका रुगो मोमिनन जे लाइ आहे। अल्लाह ताला फरमाए थो, इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम, ओ मोमिनो मां अल्लाह ताला तव्हां ते एहसान ही फरमायो आहे जो अवां मोमिनन जे जिन्स में मां अल्लाह पाक वॾे शान वारो पैगंबर करीम तव्हां ॾे मोकिलियो आहे। असांजे महबूब करीम के अल्लाह पाक मोमिनन दे मोकले, मोमिनन जे जिन्स में रवानो फरमाए, मोमिनन जे मथा एहसान फरमायो। हालांकि होडे अल्लाह जा एहसान पूरी कायनात ला, सजे जहान जे ला, हर हिक जे ला, नेक बद जे ला, काफर मुसलमान जे ला, पर ही खास नेमत रुगो मोमिनन जे ला। मोजा दोस्तों इन्ही जे करे अल्लाह ताला फरमायो त मां इहा मोमिनन ते नेमत इन करे कई आ जो हिन नेमत जो कदर कंदा आई, मोमिन बेकदरन के केड़ी खबर है।
शाह साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइंदो आ कदर वारा कम थिया खुटा खरीदार हीरे ऐं माणक जी के साल कलहदा सार जेके लोह कुटन लोहार तन कोने कदर सोन जो। मुझा दोस्तों अदीदो कुंभार के सोन जी खबर काने लोहार के सोन जी खबर काने का सोन जी खबर आहे त सोनारे के आ उनके पतो आ जेका छार सोनारे जी छार थींदी आ न उहा बि तुरंदी आ। सोन तो तुरे पर सोनारन जी छार केरी उहा भी तुरंदी आ इन जे करे तुरंदी आ जो न केरीअ में उन छार में सोन जा ज़रड़ा गॾिजी वेंदा आहिनि उहा भी विकामंदी आ मुंहिंजा सोहणा भाव। इन्ही जे करे जो सोन कीमती आ रब्बुल आलमीन फरमाए थो त मुंहिंजो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूं अल्लाह पाक मोमिनन खे ॾेई थोरो मोमिनन ते कयो आहे सभिनी जहाननि जे लाइ वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। जॾहिं मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे रहमत जी ॻाल्हि थी अचे त उहो ओॾो रब्बुल आलमीन त ही वरी रहमतल लिल आलमीन। महबूब जी रहमत सभिनी जे लाइ पान करीम सभिनी जे लाइ पर अल्लाह ताला फरमाए थो त मुंहिंजे महबूब जे अचण जो थोरो रुगो मोमिननि जे लाइ। मुंहिंजा दोस्तो महबूब करीम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला फरमाए थो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। रहमतन बमाना राहिमन यानी आए मुंहिंजा हबीब असां तोखे जहान वारनि ते रहम करण जे लाइ मोकिलियो आहे। तू मुझा महबूब वरी जहान वारन ते रहमत कर छो त रहम बमाना राहिम जे आ राहिम जी माना रहम फरमाईंदड़ा अल्लाह ताला पंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम खे सभिनी जहान वारन जे लाइ रहमत करे मोकिलियो आ। हदीस पाक में ईंदो आहे सोने महबूब ता कुर्बान वञा पाण फरमाइनि था जॾहिं इहा आयत लथी वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन त इब्लीस खुदा ताला खे अर्ज़ को या अल्लाह मां बि आलमीन में आहियां या ॿाहिरि आहियां। ॾिसनि था तो वारो ॾिसनि था अबा ॾिसी वठो इन खां घुराए जो ॿीहर काथों मुड़सो थियो आहे नथो बीहे मां छा कयां। सभु कंहिंखे एडवर्टाइज खपे न बाबा सजण। इब्लीस खुदा ताला जी दरबार में अर्ज करो त मुंहिंजा मौला मां बि आलमीन में जहानन में आहियां या ॿाहिरि आहियां। अल्लाह ताला फरमाए तूं बि जहानन में आहीं जहानन खां ॿाहिरि कोन। या इलाहल आलमीन पोइ मूंखे बि महबूब रहमत वारे नबीअ जी रहमत मां हिसो मिले छो त तूं फरमायो आहे वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। ओ मुंहिंजा महबूब मां अल्लाह पाक तोखे सभिनी जहाननि वारनि लाइ रहमत बणाए मोकिलियो आहे। इब्लीस तो चे मौला जेकॾहिं तुंहिंजो प्यारो नबी सभिनी जहान वारनि लाइ रहमत आहे त मूंखे बि रहमत मां हिसो मिले। ॻाल्हि छा हुई ॿुधायां तव्हांखे रते देरे वारो मां तव्हांजे शहर मां अचण वञण त घणा दफ़ा थियो आहे पर तक़रीर जे लाइ पहिरों दफ़ो आयो आहियां। वरी कुदरत खुदा जी मींहुं बि वसी पियो आहे। दुआ कयो अल्लाह ताला चंद घड़ियूं कबूल फरमाए। उन्हनि दोस्तनि खे शाबस आजन हेॾो वॾो ख़ूबसूरत प्रोग्राम सजायो आहे। मुंहिंजा दोस्तो जलसो थिए या न थिए तव्हांजो अजर खुदा वटि लिखिजी वियो। इन्नमल अअमाल बिन्नियात अमलन जो दारो मदार नियत ते हूंदो आहे। अवां नेक नियती सां महबूब जी महफ़िल सजाई आहे। केतिरियूं तव्हांखे रुकावटूं हुजूं केतिरियूं पर तव्हां सभिनी रुकावटुनि खे मुंहुं ॾेई सीनो सपर करे तव्हां जलसे खे कामयाब बनायो। या तव्हांजी हिम्मत आहे तव्हांजो जज़्बो आहे अवांजो शौक़ु आहे अवांजो ज़ौक़ु आहे। पर हाणे मुहबत सां चंद ॻाल्हियूं ॿुधो। हाणे ॻाल्हि छा हुई त अल्लाह ताला न जॾहिं इब्लीस खे तड़ियो हो
छा कयो ही ज़ना कई हई रते दे वारा तवा जलसा त घणा बुधंदा हुंदो पो गलाईंदा हलो मुसा भला चोरी कई हई गलायो खून कयो हई क्या जी बनी ते कब्जो कयो हई क्या जो प्लाट फबायो हई पो भला छो अल्लाह ताला छो जमरुस कुरान पाक जे 14 सिपारे में आ अल्लाह ताला जल जलालु अमन वालू जी ज़ात बाबरकात फरमायो इब्लीस मां जरी तोखे चयो त आदम खे सजदो कर छो न कई अल्लाह पाक के जवाब ने लम अकुन ले असजुद ले बशरिन कुरान पाक आए मुझा मौला तो मुखे चयो त आदम खे सजदो कर मुखे लायक नाहे जो मां हिन बशर खे सजदो कया अल्लाह ताला डमर जी पियो त मुझे नबी के बशर चवण जी शुरुआत तो कई आ कंहिंखे जुर्रत काने जो नबी के बशर चवे फखरुजो इन्नक रजीम व इन्ना लैक लानती इला यौमिद्दीन निकरी वल मुंहिंजी दरबार मां तू तड़ला क़यामत जे ॾींहं ताईं तुंहिंजे मथां लानत पई वसंदी ॾिसो सजदे न करण जो सबब ॿुधाए थो त हू बशरा मां बशर खे सजदो न कंदुसि अल्लाह तबारक व तआला जल जलालु अमन वालू इन ॻाल्हि ते ॾमरियो त तो मुंहिंजे नबीअ खे बशर छो चयो खुदा तबारक व तआला हुन ते लानत विधी ऐं फरमाई इला यौमिद्दीन महीनो समहीना न क़यामत ताईं पर अल्लाह पाक बी बिकड़ी ना सजा मुकर्रर कई केड़ी हिकड़े मलाइक के खुदा ताला मुकर्रर फरमायो जेको सुबह जो रोजानो इब्लीस के हिकड़ी थप्पड़ हणंदो एड़ी थप लगंदी हुयस जो 24 कलाक उनके दर्द हुंदो जमल 24 कलाक खत्म थियन वरी बे ॾाड़े वरी ठा बी थप थी वने वरी टी वरी चौथी सदियूं गुज़री वियूं आदम अलैहिस्सलाम खां वठी करे 6000 साल गुज़री विया उनके लानत त वसंदी ही पर उनके थप परेशान कयो रोजानो लगंदी हुई अल्लाह ताला जल जलालु अमन वालो जनी महबूब के मोकलियो ऐं इहा आयत अल्लाह थई वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन इब्लीस चयो मौला मां बि आलमीन में आया अल्लाह ताला चयो हाओ तू भी आहे जे बोला जे आलमीन में आया तनी रहमत वारे नबी जे सदके थप्पत माफ कर या थप्पड़ माफ थे रब्बुल आलमीन जल जलालु अमन वालू फरमायो पलीत बेनसीब मुझी दरबार में एड़े रहमत वारे नबी जो वसीलो वठी आयो आ जेकॾहिं इन लानत जी माफ़ी घुरिया तब माफ़ करे छॾिया पर तोखे तौफ़ीक़ कान थी रुगो थप्पड़ जी माफ़ी घुरी थी हल भला मुस्तफ़ा जे करे तो ता क़यामत ताईं थप्पड़ माफ़ जेकॾहिं न चवी हा त रसूलुल्लाह जे सदके माफ़ कर त मां रब माफ़ भी करे छॾिया छो त मां ओ महबूब आहियां जो मां पंहिंजे मिठे मोहम्मद जी मेड़ मोटाईंदो ई न आहियां इन महबूब जी मेड़ मां कॾहिं मोटाई न आहे इन महबूब जी जेको मेड़ वठी आयो आहे तंहिंखे मां माफ़ करे छॾियो आहे हाणे तोखे तौफ़ीक़ त कान थी रुगो थप तंग कयो हुई उन जी तो माफ़ी घुरी आहे चलो जेका तो शइ घुरी सा तोखे मिली बाक़ी क़यामत ताईं लानत वसंदई मुंहिंजा दोस्त महबूब करीम सॼे जहान जे लाइ रहमत थी आयो उन्ही में मुंहिंजे हबीब जे रहमत मां तूं मुस्लमान खे त फ़ाइदो आहे पर ख़ुदा जो कसम आहे काफ़िरनि खे बि फ़ाइदो आहे किया भला काफरन के किया फायदो आ अगे जेके भी कौमूं हुयूं अल्लाह जे नबियन जा बेफरमान हा अल्लाह ताला फरमाइंदो हो कूनू किरदतन खासीन ऐ नबियन जा दुश्मनो भोलड़ा बनजी वञो बांदर बनजी वञो रिछ बनजी वञो अल्लाह पाक जी ज़ात गोठन जूं चकियूं पटाए मलाइकन का ऊंधियूं कराए छॾींदो हो रब्बुल आलमीन जी ज़ात उन्हनि जूं शक्लूं तब्दील फरमाए छॾींदो हो पर अल्लाह पाक जल जलालु अमन वालू अॻियनि नबियनि जे उम्मत खे दुनिया में अज़ाब इस्तीसाल ॾिनो पर जॾहिं रहमत वारो नबी आयो काफ़रनि चैलेंजूं भी कयूं इनकान हाज़ा हुवल हक़ो
ऐ मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो जेकरे तू नबी आ यो दीन तो अल्लाह वटा आंदो आ ऐं जेकरे तू सच तो चवी त पो असा तो के चैलेंज था क्यों चओ पांजे अल्लाह के त भली असा ते पत्थरन जो मी वसाए बाह जो मी वसाए चवी से एड़ा जुरत वारा एड़ा बेहया अल्लाह पाक जे हबीब के चयूं से चओ न पांजे रब के भली असा ते मी वसाए पत्थरन जो बाह जो पत्थर असा ते वसाए असा तो के कोन मनीदा से नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी जात बाबरकात खामोश रहा अल्लाह ताला फौरन कुरान करीम जी आयत नाज़िल फरमाई अल्लाह ताला इरशाद फरमायो ऐ मुंहिंजा महबूब खणे न त खुटी थी जो तोखे जेल जूं था कन त चओ पंहिंजे रब के अज़ाब नाज़िल करे मुखे अज़ाब कंदे का बि झल पल कान्हे मां रब करीम गोठन जा गोठ बर्बाद कया नूह जी कौम तबाह कयम लूत जी कौम तबाह कयम मुखे कंहिंजी परवाह कान्हे पर तोखे बि चवनि था त चओ रब के त असां ते बाह वसाए ओ मुंहिंजा महबूब मुखे वसाइण में देर कान्हे पर छा कया मा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम मां रब करीम के लायक नाहे जो तू मुहम्मद करीम मौजूद भी हुजी वरी तुझे करे मां इनन ते अजाब नाज़िल कया मुंहिंजा महबूब जे करे बच्चा प्यार तब तो महबूब मुहम्मद करीम जे करे बच्चा प्यार ये आहन अजाब जा लायक आहन बर्बाद थियण जा लायक ये चैलेंजू भी कन था मुखे देर भी कान थींदी पर कावड़ घणी थी अचे पर जो तो रहमत वारे नबी के तो ॾिसां त कावड़ लही थी वञे पई तो जे करे बचा पिया हन मुंहिंजा दोस्त मालूम थियो तमाम तफसीरन लिखियो आ त महबूब जी रहमत एतरी वसी आ जो मोमिन त महबूब जे रहमत जे सदके रहमत मां हिस्सेवार आहिन पर काफरन के भी खुदा तबारक व तआला महबूब जे रहमत मां हिस्सो ॾे थो सभई हिकिड़ो दफ़ो गॾिजी चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह ताला इरशाद फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन बेशक अल्लाह ताला मोमिनन ते एहसान कयो उन जी वजह केड़ी आ हालांकि मूं तव्हां खे शुरू में ॿुधायो तो खुदा जूं नेमतूं सॼे जहान ला सारी कायनात ला हर हिक जे लाइ पर अल्लाह ताला लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इन्ही जे करे फरमायो जो इन खुदा पाक जे महबूब जे रहमत वारे आमद मां फ़ाइदो मोमिन वठंदा अदा ॾिसो इन अॼोके जलसे जा इश्तिहार भी तव्हां छपराया अथव न सही मूंखे मोकिलियो हो मूंखे मिलियो आहे तमामु वॾो ख़ूबसूरत इश्तिहार आहे उन खां अलावा दाऊद माण्हुनि खे घर घर लाउड स्पीकर ते ऐलानात बाबा अचो फलानी तारीख़ जलसो आहे दावत बि थी इश्तिहार बि थिया इतलाउ बि थियो उन जे बावजूद भला सॼो जहान तो कोन आयो आया उहे जंहिंजो नसीब हो ये ना सही दावत आम आ पर आया उहे जंहिंजो नसीब हो अल्लाह ताला जल जलालु अमन वालू फरमायो मोकिलियो मुंहिंजो हबीब सॼे जहान जे लाइ तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा बरकत वारी ज़ात अल्लाह पाक जल जलालु अमन वालू जी के मिलो जन महबूब करीम ते कलमो भरियो गोठ में अबू जहल भी रहिजी वियो घर में अबू लहब भी रहिजी वियो गोठाई तरह पर घर वारा भी रहिजी विया सगो चाचो आ महबूब जे अब्बे साईं जो भाव आ नबी करीम जे ॾाॾे साईं जो पुट आ पर मुंहिंजा दोस्त उहो बि रहिजी वियो पर कुर्बान वञा किथां फारस मां सलमान हलियो आ किथां मुंहिंजा अदा रूम मां हज़रत मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ॿिया सहाबी हज़रत अवैस करनी कर्न विलायत मझां हलियो आ हबश जे विलायत मां हज़रत बिलाल हलियो आ किथां किथां ख़ल्क़ हली आ जंहिंजो नसीब थियो ऐं किथे रतो देरो किथे हिंदुस्तान खुदा तव्हां खे भी दीन इस्लाम नसीब फरमाए छॾियो
ये कोने तो को गोठाई हुजे, कौम जो हुजे, ज़ात वारो हुजे, वेझो हुजे, घर जो हुजे, न हे सब नसीब जी ॻाल्हि। वेचारो गुलाम नबी महसर चवंदो न त दुनिया जे कमनि में कभी रीस आहे, पगर रीस कंहिंजे नसीबनि सां न आहे। अब सच्ची ॻाल्हि आहे न सही, दुनिया जे कमनि में कभी रीस आहे। बनी वरती थई मां भी वठा, कार धारी थी मां भी धारियां, बंगलो ठायो थी मां भी ठारायां, फलाणो इन कम कयो मां भी कया। इहो दुनिया जे कम में रीस कबी आ, पर मुंहिंजा दोस्त भाग में रीस कान्हे। इहो अल्लाह पाक जे तरफ़ खां जंहिंखे अल्लाह ताला ता फरमाए। असां चऊं था ख़ुदा जा वॾा करम थिया, एहसान थिया जो असांखे ख़ुदा महबूब जे पुखड़े लगाए छॾे। अल्लाह ताला तरी फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फीहिम रसूला। बेशक अल्लाह ताला मोमिनन ते एहसान फरमायो जो मोमिनन में अल्लाह पाक वॾे शान वारो रसूल उन्हनि जे जिन्स में मोकिलियो। इहो मसइलो ॿुधायां, हे तव्हांजा गुल ॾिसो था, मां गरीब माण्हू कपड़ा मस मस धोराए हिते आयुसि, तव्हां वरी कुर्ब जा गुल हणो सॼा कपड़ा कर। हिकु त गुलनि जी बेअदबी आहे, तव्हांखे ख़बर आहे त हे गुल मुंहिंजे महबूब जे पघर मां ठहियो आहे, पर अञा तव्हां सुधरियो कोन्हे। हणी पेरनि में लताड़े चीथाड़े बुछड़ी हालत गुल जी कंदा हो। अफ़सोस जो मक़ाम आहे, हर जाइ ते हर जलसे में झलींदो आहियां, पर सुन्नी ओड़ो जहिड़ो आहे तहिड़ो आहे ओड़ो। खुदा जे वास्ते सुधरो, गुल जो अदब कबो। हे गुल त अहिड़ी शइ आहे जो हिनखे मुंहं ते रखी दुरूद मुंहिंजे हबीब ते पढ़ंदो कर, हबीब जे मथां सलात पढ़ंदो कर, दुरूद पढ़ंदो कर। हे रहमत ऐं बरकत वारो गुल आहे, हिन जो वॾो मक़ाम आहे। इनखे उछलाइणो न आहे, पेरनि में चीथाइणो न आहे, इनखे वरखा करणी न आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, बहरहाल अर्ज़ पे तव्हांजे ख़िदमत गिरामी में कयुमि, ज़रा गौर सां ॿुधण जहिड़ी ॻाल्हि आहे। अल्लाह तबारक व तआला फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम। रब थो चए मुंहिंजो मोमिननि ते थोरो आहे जो मोमिननि जे जिन्स में वॾे शान वारो रसूल मोकिलियुमि। अल्लाह ताला फरमायो त मोमिननि जे जिन्स में वॾे रसूल, वॾे शान वारे रसूल खे मोकिलियुमि। इहो मुंहिंजो थोरो आहे। चओ मुंहिंजो, ॾाढे चओ मुंहिंजो, ॾाढे चओ मुंहिंजो, कंहिंजो, कंहिं ते मोमिनो थोरो अथव जो मां तव्हांखे सुहिणो नबी तव्हांजे जिन्स में मोकिलियो। मुल्ला वीचारो भुलिजी ॾिठो ई मुफ्ती बि आयो हो, उहो बि चई वियो न त नबी करीम तव्हांजे जिन्स मां आयो आहे। पोइ असांजी जिन्स बशर आहे, नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम बि असांजे जिन्स मां बशर थी आयो। पोइ असां ते छो था कावड़ जो, तव्हांजे मुफ्ती पाण चयो आहे त मिन अनफुसिहिम, तव्हांजे जिन्स मां। मां इन मसइले खे थोरो वज़ाहत कयां, छो त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो सुभाणे मथां को तव्हांखे को मयार ॾे, तव्हांजो सीनो साफ़ हुजे, दिमाग़ साफ़ हुजे, सुभाणे तव्हां ॻाल्हाइण जहिड़ा हुजो। मां चवंदो आहियां त सुन्नी कुझु सिखे, छा ॾाढे ॻाल्हायो, कुझु सिखे। हिन कन मां ॿुधी, हिन मां कढी न छॾियो। रुगो नारनि ते ज़ोर बि न हणो, रुगो नाच ते बि ज़ोर न हणो। कुझु थधा थी वियो, सोचो वक़्तु गुज़री वियो आहे मुंहिंजा अदा नारनि हणण वारो, हाणे कम जो वक़्तु अची वियो। अल्लाह ताला थो चवे त मुंहिंजो महबूब तव्हांजे जिन्स में आयो, इहो मुंहिंजो तव्हां ते थोरो आहे। महबूब करीम अलैहिस्सलाम खे असांजे जिन्स में अल्लाह मोकिलियो, अल्लाह थोरो कयो। छा ख़ुदा ताला ॿी जिन्स में मोकिले सघे पियो छा? हाओ, ॿुधो क़ुर वलौ नशाउ लजअलना मिनकुम मलाइकतन फिल अर्द यखलुफून। रते देरे में सुभान अल्लाह ते भी उशर आ मां भया भया ॾाढे रो सुभान अल्लाह। अल्लाह ताला फरमायो वलौ नशाउ, मां रब करीम जे कॾहिं चाहियां लजअलना मिनकुम मलाइकतन
ओ आदम जा बचड़ो ओ हवा जी औलाद आदम जी औलाद ऐ इंसानो वलौ नशाउ लजअलना मिनकुम मां रब करीम खे ताक़त जे कदे मां रब्बुल आलमीन अवा इंसानन मां लजअलना